जी मुझे ये चवण आहे त हीअं त हिते जाम सारा झूला आहिनि पर सुभाणे त कुझु बि कोन अथव। हिते इहे सभु झूला प्राइवेट आहिनि। इहे सभु एॾा पैसा था वठनि पर हर कोई एॾो अफोर्ड नथो करे सघे। छो जो पंहिंजे पाण सभिनी खे ख़बर आहे त पंहिंजे शहर में जाम हद खां वधीक ग़रीब माण्हू आहिनि पर उहो हर को त एॾो कोन्हे न अमीर त इहे सॼी शयूं सॼा झूला अफोर्ड करे। पर हर कंहिंजा ॿार आहिनि, हर कंहिंजो दिलि कंदो आहे त उहो बि इहो झूला खाए ॿियनि ॿारनि वांगुरु। पर हिते ॿिया अॼु सभु इहे जेको प्राइवेट झूला आहिनि उन खां पोइ सुभाणे कुझु ई कोन ईंदो। सुभाणे त को बि झूलो कोन्हे। इन में मतिलबु गवर्नमेंट झूलो को आहे ई कोन। सॼी पार्क में किथे गवर्नमेंट झूलो कोन्हे। ऐं तव्हां ॾिसी सघो था त हीअं अॼुकल्ह केॾी गर्मी बि थिए पर हिते डायरेक्ट सिज जी रोशनी थी अचे। पर हिते का बि अहिड़ो को जॻह कोन्हे जिते थोरो माण्हू वञी थोरो आराम खां सुकून खां वेहे। अहिड़ी को जॻह हिते मतिलबु सही तरीक़े सां वेहण जी डेस्क तक कोन्हे। हिते जेको डेस्कूं आहिनि उहे बि सॼियूं ख़राब पयूं आहिनि, जेको टुटी वियूं आहिनि। इलाही पुराणी डेस्कूं आहिनि। हिते मतिलबु केरु विज़िट ई नथो करे। हिते न को हींअर जेको एॾी रश लॻी पई आहे पर को बि पुलिस वारो या ॿियो का सिक्योरिटी गार्ड आहे ई कोन जेको असां मतिलबु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हर कंहिंजा त पेरेंट्स कोन आया हूंदा, हर कंहिंजा वांदा कोन आहिनि। छो जो हींअर त पाण वटि मोस्टली जेको हींअर माण्हू जेको कराची में कमु कंदा आहिनि उतां खां माइट ईंदा आहिनि उहो रुॻो सुम्हंदा आहिनि अॼोको ॾींहुं। त ॿार जेको पंहिंजी मर्ज़ी खां ईंदा आहिनि घुमणु। ऐं हिते को सिक्योरिटी कोन्हे जेको ॿार अचनि पंहिंजी मर्ज़ी खां त माइटनि खे ईअं थिए भई असांजा ॿार सेफ आहिनि। हिते को अहिड़ो मतिलबु न को अहिड़ी को वुमेन पीस ऑफिसर बि कोन्हे, न मेल आहे न फीमेल आहे, केर बि कोन्हे। असां चाहूं था त हिते को पाणी जी सहूलियत ऐं ॿियो हीअं थोरी देरि में शाम थी वेंदी सफ़ा ऊंदाही थी वेंदी। हिते को लाइटिंग तक कोन्हे। छो हाणे के माण्हू जे हिते शाम जे टाइम ते बि अचनि चए हींअर त जाम उस आहे। के माण्हू शाम जे टाइम ते अचनि त हिते सफ़ा ऊंदाही हूंदी छो जो हिते को बि लाइटिंग वग़ैरह कोन्हे। असां चाहूं था त हिते हिकिड़ो वॉशरूम ऐं ॿियो को पाणी जी सहूलियत, को सुठा झूला, इहो सभु ऐं हिते तव्हां पाण ॾिसी था सघो त केॾी रश आहे पर एतिरो किचिरो आहे को सफ़ाई करण वारो बि कोन हूंदो आहे। ऐं हिते केरु सफ़ाई करण वारो बि कोन्हे। हिते जी ग्रास सफ़ा सुकी वई आहे, केरु माली तक कोन्हे जेको हिते पाणी ॾिए ग्रास वापसि पोखे। असां चाहूं था त हिते माली वग़ैरह बि हुजणु घुरिजे। थैंक यू।